अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद सभी दोस्तन के सिक भरियो सलाम। उम्मीद आहे सब खुश हूंदो, शाद हूंदो, आबाद हूंदो। त मुंहिंजा प्यारो तव्हां सभिनी खे सिक भरियो सलाम क़बूल पवे। ऐं हिकु नंढड़ो अर्ज़ु त दोस्तो हक़ मौजूद ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो मोरो अल्हम्दुलिल्लाह तव्हां दोस्तनि जी दुआ सां कामयाब थी चुको आहे। रब जा लख एहसान आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह लाइव रिकॉर्डिंगूं, ट्रैक सिस्टम, फ्रेश ट्रैक, नुहा नातूं सभु रिकॉर्ड थियनि पियूं। ऐं तव्हां सभिनी प्यारनि जी मोहबतुनि जे करे अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। ऐं मां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु कंदुसि त हीउ यूट्यूब चैनल आहे पंहिंजो हक़ मौजूद ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो मोरो जे नाले सां। अगरि हिन खे तव्हां सब्सक्राइब कंदो त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। तव्हांजा लख एहसान आहिनि। मौला तव्हांखे सलामत रखंदो। जीअं सब्सक्राइब कंदो त जीअं जेका बि शइ असां हितां तयारु कंदासीं उहा तव्हां वटि ऑटोमेटिकली पहुची वेंदी। ऐं सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। मां वरी बि उन्हनि दोस्तनि सभिनी खे अर्ज़ु रखंदुसि त हक़ मौजूद ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो मोरो यूट्यूब चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कयो त इंशाअल्लाह जेका बि नई शइ असां वटि तयारु थींदी उहा तव्हां वटि ज़रूरु पहुचंदी। वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा। मौला तव्हां सभिनी खे सलामत रखे।